हाँ हाणे थी वियो प्लीज दादा राम जेठमलानी जी ख़बर ॾेखार न हाणे प्लीज। हिकु मिंट। हाँ अन के हीअं ई न छॾिबो आहे, हू अन जो अपमान थींदो आहे। ही खाधई हुन खां अॻु या हुन खां पोइ भगवान खे यादि कये, हुन ई ॾिनो आहे न सभु कुझु। हाँ हाँ जेसिताईं ही पंहिंजी भगवान खां क्षमा घुरे, असां ॾिसूं था शदानी दरबार जी ख़बर। गोविंद राम बाज कर पंहिंजी चादर में ढके जा, साईं गोविंद राम बाज कर पंहिंजी चादर में ढके जा। तुंहिंजो पिया नाम जपियूं शेवा पिया तुंहिंजी कयूं, तुंहिंजो पिया नाम जपियूं शेवा पिया तुंहिंजी कयूं, शुक्राना गायूं साईं तुंहिंजा सदा पंहिंजी चादर में ढके जा। दादा राम जेठमलानी जी ख़बर आई आहे यारे, तू मूंखे ॾाढो तंग कई ना, मुंहिंजी हर ख़बर जे विच में आई ना, हाणे तो वटि को ख़बर बची कान्हे, तोखे कान ख़बर आहे, ही ख़बर मां अनाउंस कंदमि, तू ॻाल्हाए हाणे छा ॻाल्हाईंदी ॿुधाए, छा ॻाल्हाईंदी चओ चओ चओ। असीं ॾिसूं था दादा राम जेठमलानी जी ख़बर। ही ख़बर मूंखे चवणी हुई। इश्क बिना इश्क बिना इश्क बिना इश्क बिना इश्क बिना वैरान अदा। पार्टी जा मुख्य अतिथि हुआ मेंबर ऑफ पार्लियामेंट एंड फिल्म इंडस्ट्री जा जाना पहचाना श्री शत्रुघ्न सिन्हा, पहलाज निहलानी, अविनेश वाधवानी, हरीश राव, संजय सिपी, उल्हासनगर जा एमएलए श्री कुमार एलानी, हरदास माखीजा, दुबई मां लक्ष्मण भाटिया, राम बख्शानी ऐं ॿिया दादा राम जेठमलानी जा शुभ चिंतक। ॾिठो न आशिकाना गानो, हाणे ॾिसो असांजा आशिक। वठी हिकु ब्रेक। अॼु प्रोग्राम जो अंत हिते ई थो थिए, त मां कृतिका पंजाबी, मां संजय मंगनानी, वठूं था इजाज़त। जय झूलेलाल।